मूंखे कहिड़ी ख़बर त ईअं दिल बरा मुंहिंजे दिल जा भोरा भोरा हर अरमान थी वियो तू जो विछड़ी वे मूंखां मुंहिंजो वेड़ो ॾींहुं अदी फज़ीलत कहिड़ी आहे अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भला? हथ बि कोन मिलाईंदा? हा ख़ुश आहियां। उन ॾींहुं वारी डॉक्टराणी आहे न, सुञातो मैं हा मां त उन ॾींहुं वारी डॉक्टराणी आहियां, पर लॻे थो त तव्हां मूंखां नाराज़ आहियो है न? नाराज़ न थिया अञा, ईअं घर में काहे थी पई, अॼु बि काहे पई आहियां। मां उन ॾींहुं जी ॻाल्हि जे करे ई तव्हां खां माफ़ी घुरण आई हुयसि। माफ़ करियो न मूंखे प्लीज। हा माफ़ कयो, मैं ॻाल्हि करण लाइ कहिड़ो मतिलबु फाथो थी पाए ॼाए। अलाए दिलि में कंदा हुजो त हो मां उन ॾींहुं तव्हांजे हस्बैंड सां तव्हांजे घर वारे सां वेठी हुयमि त तव्हांखे ग़लतफ़हमी थी हूंदी त पराई माई असांजे घर आई आहे। असल में छा हुयो जो तव्हांजे हस्बैंड चयो त तव्हां जेका गऊं अलाए ढकी हुई हुनखे इंजेक्शन लॻाइणो हुयो, पर मां त डॉक्टराणी आहियां, मूं त MBBS कयो आहे, मां त माण्हुनि जी डॉक्टराणी आहियां। हा हिकिड़ी आदे जी मुंहिंजे ॾेर जी गऊं तुंहिंजे मुंहां टे। हाणे मुंहिंजी बेइज़ती त न कयो न? बेइज़ती छा कयां, वरी छा कहिड़ो कमु फाथो थी, वरी छाजे लाइ असाब आई आहियां। ओ असल में छा हुयो जो मूं चयो तव्हां नाराज़ आहियो त तव्हांखे परचायां। असल में छा आहे जो मूं शादी कोन कई आहे न अञा ताईं। बाक़ी हे एॾो वक़्तु छा पई करे जो तोखे को मिलियो न छा अस्पताल में? डाकदर चई थी त डॉक्टर यानी आहे। हा डॉक्टर त खोड़ मिलिया, पर मूंखे पढ़ण जो शौक़ु हुयो। मां चाहियां पई त मां वॾी डॉक्टर थींदसि, मां माण्हुनि जो इलाजु कंदसि ऐं न ऑपरेशन कंदसि। पोइ एतिरे में मुंहिंजी उमिरि ई वई गुज़री। पोइ हाणे त मूंखे को सुठो माण्हू ई कोन्हे। हाणे जॾहिं ॾंद खाई वञी चपनि खे लॻी आहे, सॼी उमिरि तूं पढ़ाईअ ते लाती, त हाणे तूं शादी कंदी वरी डॉक्टराणी बि वरी तीअं साॻी ढोर डॉक्टर। न मां त माण्हुनि जी पंहिंजो ई महरीअ ॾांद जहिड़ो थी वियो हाणे वरी ढोरनि जी डॉक्टराणी। मां असल में डॉक्टर माण्हुनि जी आहियां, पर तव्हांजे हस्बैंड न तव्हां सां कूड़ ॻाल्हायो हुयो त मां जेको आहे उहो जानवरनि जी डॉक्टर आहियां। मां जानवरनि जी डॉक्टर कोन आहियां। बाक़ी छा हो? मां माण्हुनि जो इलाज कंदी आहियां। माण्हुनि जो इलाज कंदी आहियां? माना इहो ईअं कूड़ करे तोखे पियो वठी अचे घर? हा मूंखे कोन ॿुधायो हुई त हू शादीशुदा आहे। जॾहिं तव्हां आयो त पोइ मां चयोमांसि, मां चयो न बाबा मूंखे शादीशुदा माण्हू सां शादी कोन करणी आहे। हाणे मां तव्हां वटि हिन जे करे आई आहियां इहो त हिनखे तूं अचण ॾे जेके तोखे कूड़ ॾिनई तोसां ॾटा हई भले कुट कुट छा मां तोखे ॿुधायां त ईअं कंदीमांसि जे कई गॾ सां कयईं। हा अच्छा हाणे मूंखां त नाराज़ न आहियो न? तोसां नाराज़ न आहियां। हाणे ॿुधाए त तुंहिंजो छा करिणो आहे? हाणे न परणायां तोखे? हा न मूं शादी कोन कई आहे न। पोइ अथी हाणे मुंहिंजो ॾेर अथी ख़ुदनि सुहिणो आहे? ख़ुदनि खपती सुहिणो त हाणे न आहे, अहिड़ा ई आहिनि जहिड़ो भाव आहे तहिड़ो हो भाव आहे, हिकु जहिड़ा ई। पर नालो ईअं थो लॻे ॼट जहिड़ो। मूंखे ॼट न खपे न, पढ़ियल त हुजे न। पोइ हाणे तूं हुनखे पाण जो कजां न स्टैंडर्ड वारो। हा इहे पुछां टंगियूं घुमंदो त लहराए करेसि छा चवंदा आहिनि हो क्लीन शेप। क्लीन शेप त मां करायां, क्लीन शेप करे वरी कोट बोट पाराई दियसि त चवंदा माण्हू त गढो त उहो यार उहो आथर मटियल अथसि। हा मटे साथर। पर मूंखे हुनजे बारे में ॿुधायो न कीअं आहे, के मुंहिंजो ख़्यालु रखंदो शादी खां पोइ? वॾो ख़्यालु कंदी हुननि जे घर में त ज़ाइफ़ा पेर ई न रखंदी आहे। मां अलाए कीअं पातसि, पर चवां थी त ॾाढो ख़्यालु कंदी। हा पैसो वैसो अथसि या? पैसो खोड़ अथसि, जुआ कुकड़नि जी मेल व्याज ते पैसा ॾींदो आहे। इहो त तुंहिंजो छा व्याज सां? तूं वेठी नोट खा। तव्हांखे माना इहो हार तव्हांखे सोनो वठी ॾिनो? सोनो हार मूंखे इहो अधे ख़ुदि न ठाराए ॾिनो आहे न। अलाह हो त रुको वात हणंदो आहे, उन कुझु कोन्हे को। पोइ मां वाइदो कयो त मां सदे ख़ुदि सां त तोखे परणाईंदसि। हा त बसि पोइ हाणे तव्हांखे मुंहिंजी पारत हुजे। पार त छा, बसि तोखे परणाईंदमि मां ख़ुदि सां। छा कंदो इहो वसायो? पोइ तव्हां मूंखे मुंहिंजे लाइ शादी में छा छा कंदो? माना घर सेट कंदो या मुंहिंजे लाइ छा छा वठंदो? हा तुंहिंजे लाइ सभु कुझु मां पाण वठंदसि। तोखे दोरी सेट पाराईंदसि। हा मूं दोरी कोन पाती आहे। हा तोखे दोरी तोखे खेर विझंदो। ऐं चूड़ियूं सोनियूं बि हुजनि? चूड़ियूं बि सोनियूं तोखे मां विझंदसि, दोरियूं बि रुगो हाणे ॾिसूं पैसा व्याज जा। घर अहिड़ो न हुजे, मूंखे बंगलो खपे। त अलाए कीअं? बंगलो पोइ तूं वठिजां न पाण डॉक्टराणी अॻिते।
हाँ पर पैसो त मुड़ुस ॾींदो न, मां किथां ॾींदसि। बाक़ी तूं छा इहो डॉक्टरी शादी थी करे? हाँ पर मुंहिंजी पघार एॾी थोड़ी आहे, मूंखे हिन करे त मुड़ुस खपे पैसे वारो। कुझु पघार कुझु व्याज, हाणे हिन उमिरि में तोखे कहिड़ो जेको आहे मुड़ुस मिलंदो छोकिरो 16 सालनि जो? हा अच्छा हाणे पोइ हाणे पारा तुंहिंजे मां हलां? हा हा हलो परणाईंदी मां परणाईंदी। ॾिसजो मुंहिंजी शादी जो ख्यालु कजो। हा सॼी शादीअ जो मां ई तुंहिंजो कंदसि ॾाज ॾेवण। हाणे जुंडा बि न कटाए, थोरा रखो न। मां पोइ हाणे विगड़ी छॾींदसि न वॾनि वारनि जी। हा पोइ विगड़ंदीअ त वरी पोइ लॻंदीअ तूं बि अरबू। छॾेसि ॿाहिरि पंहिंजा वार वधाए, बसि हिननि खे मेहंदी मेहंदी विझो, बबूता कर। मां छिके ता कंदीमांइ न, मेहंदी विझंदीमांइ। हेॾा वार थी विधे, ॾिस मुंहिंजो केॾो वॾो चोटो आहे, हिमड़े हाणे कटाया अथमि ब्यूटी पार्लर। त इहो खानो ख़राबु थियो ज़ाकिर जो। फैशन आहे न अॼुकल्ह नंढड़नि वारनि जो, इनजे करे इहो ज़ाकिर मूंखे ॾटा ॾिना त मिड़ई अॻियां वार कटाया अथमि। कलर बि तव्हांजो सुठो न थियल आहे। न कलर बि ॾिसे थी न त ॾिसे थी ॼणो गॾा जो पुछ टुंबियो पियो आहे। इहो वरी छा आहे, नथो अचे। चलो सही आहे, मां वञा थी, पर मुंहिंजी पार तुंहिंजो। पार तसली तोखे परणाईंदमि, पार कढंदमि। पोइ तो वारो घर वारो मुंहिंजे कढ लॻे त पोइ न न उन खे त मां अहिड़ो थी सिधो कयां, रुॻो अचण ॾे तोखे जेके कूड़ा ॻाल्हाए। हाणे बि मां ॾिसां पई कंहिंखे ताड़े वेठो। हा तूं वरी ॾिसजेंसि, मुंहिंजो नालो न वठिजे। हा मत वरी चए त वरी असां ज़ाल मुड़ुस खे वेड़ाए। न न मूंखे ॿुधायो आहे सौराब बि ॿुधायो आहे त हिन जा प्रकार इहे थी। हाणे ॾिसंदीअ त ईअं कुटबो जीअं उठ पतण ते कुटिजे, न छॾींदीमांसि। न छॾिजे। हा न छॾींदीमांसि हिनखे। इन छॾियो आहे मुंहिंजो अंदरि साड़े। तूं मूंखे कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे? न मां सम्झां थी, तूं बि हिकिड़ी औरत आहीं, मां बि हिकिड़ी औरत आहियां। अमा छो थी चए? हाणे त मूंखां वञी त वरी अमा थी चए। मां अमा कोन थी चवां, अदी थी। तूं भेण आहे न, हाणे त भेण। बाजी चओ, बाजी बाजी। बाजी चओ, बाजी। हा बाजी सही आहे। हा चङो बाजी, मां वञा थी, पोइ हाणे पार तुंहिंजी। हा वञ, मुंहिंजी शादी जो पूरो इंतज़ाम तो हा पाटोड़े हुई चप ते सुर्खी त हिते ॿाहिरि साड़ियासि।